अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सूबे में ॿोॾि वारी सूरत हाल में इलेक्शन जूं ख़बरूं ॿुधण जो वक़्तु नाहे। जॾहिं इलेक्शन जूं ख़बरूं टीवी ते ईंदियूं आहिनि त चैनल बदिलाए छॾींदो आहियां। ख़ांगी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु हो त ॿोॾि मुतासिरनि जूं ॻारियूं ॿुधी मूंखे एतिरी कावड़ न ईंदी आहे जेतिरी अहिड़ियुनि हालतुनि में चूंडुनि जी ख़बर ॿुधण ते ईंदी आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿोॾि वारी सूरत हाल बाबति ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे 30 मां 24 ज़िला ॿोॾि सबबि मुतासिर थिया आहिनि। उन्हनि ज़िलनि में 30 लख खां वधीक कचा घर आहिनि। असांखे 30 लख ख़ानदाननि लाइ छित जो बंदोबस्तु करणो आहे। असांखे फौरी तौरु 1 करोड़ 50 लख ख़ैमनि जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर चयो त ॿोॾि जे पाणी जो वहकिरो एतिरो तेज़ हुयो जो को बि माण्हू कुझु बि बचाए न पियो सघे। कुझु माण्हू पाणी खे रोकण जी कोशिश कनि था, पर पाणी अमीर ऐं ग़रीब खे नाहे ॾिसंदो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।